कोसकी में मुस्लिम लीग फंक्शनल लीग के अगवान हुर जमात के खलीफे वर्याम फकीर पारां बोर्ड मुतासर इलाइक़न जो दौरो कयो वियो। वर्याम फकीर सां गॾु खलीफो गुलाम मुस्तफ़ा कलोड़ो पिणु मौजूदु हो। वर्याम फकीर सम नाले LBOD जो पिणु मुआइनो कयो। इन मौक़े ते वर्याम फकीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻु में माण्हुनि खे कोरोना तबाह कयो, हाणे बोर्ड माण्हुनि खे तबाह करे छॾियो आहे। सिंध हुकूमत मुकमल नाकाम थी चुकी आहे। सिंध गवर्नमेंट हमेशह सदे लाइ सोचींदी आहे त पेट कीअं असां पंहिंजो पारियूं। त हाणे ॾिसो 11 खां वठी हिते ॿोल ईंदी थी रहे ऐं 11 खां वठी सिम नालनि जी कॾहिं बि खाटी न थी आहे। हालांकि अरबे रुपया हर साल सिम नालनि जी खाटी लाइ अचनि था, पर सरज़मीन ते इस्तेमालु कोन थो थिए। सिर्फ़ु उन ॾींहुं ईंदा जंहिं ॾींहुं माण्हू ॿुॾी वेंदा, उहो हिकिड़ो ॿ फ़ोटू कढाईंदा, फ़ोटू सेशन थी वेंदो। ऐं ग़रीब माण्हूअ जो अॼु ॾींहं ताईं का बि हुनखे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत रसाई न थी आहे। हिकु सवाल जे जवाब में वर्याम फकीर जो चवणो हो त कराची सिंध जी दिलि आहे। कराची टोड़ जूं ॻाल्हियूं करण वारनि खे मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो वेंदो। हीउ मुल्क पीर साईं पागारे ऐं हुननि जे मुरीदनि जे खून सां ठहियो आहे। खोखला नाला न सिंध लाइ ॾिसो, सिंध लाइ हिन मुल्क लाइ पीर साईं पागारे सूर्य बादशाह जेका कुर्बानी ॾिनी आहे, त अञा ताईं उन्हनि जो औलाद हिते मौजूदु आहे। सिंध खे कॾहिं बि ॿेड़ो वार करणु कॾहिं बि न ॾींदा। सिंध हिकु ई रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk